अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां आहियां सियाउल मेंगल। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह। खबर शामिल करेंगे। दादू का फिदा हुसैन पावर मुताबिक पाकिस्तान पे पार्टी दादू सिटी तंजीम साजी बाबत इजलास को ठाए हुए जंहिंजी सदारत पाकिस्तान पे पार्टी ज़िला दादू जे सदर ऐं MNA दादू जोही जे सदर सरदार रफ़ीक अहमद जमाली जे सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें दादू सिटी समेत वार्ड लेवल ते तंजीम साजी ते गौर वीचार कयो वियो। हिन इजलास में गुलाम शबीर अबड़ो रईस, बाबर खान पावर, M उमर पावर, शाहजहान चन्ना, खालिद हुसैन मीरानी, रफीक अहमद मीरानी, खलील अहमद जमाली, गुलाम मुर्तज़ा कमरानी, हाजी सोहेल डवाच, AD लिगारी, LM पावर, सिकंदर अली, माजिद सोलंकी ऐं ॿियनि कारकुननि शिरकत कई।